हिकु भेरो बिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। आयशा की अकेलो कीअं छॾियां? ठीकु आहे, माजिद, हा माजिद ठीकु आहे, उनखे ॿुधायां थो ऐं खेसि चवां थो त हू पंहिंजे टीपीओ दोस्त खे चए त उहो पुलिस मोकिले, तेसीं मां बाबा वारनि खे इंगेज रखां थो। सही अचां थी मिनट दस। पुट तू घबरा न, मां अकेलो आयो आहियां। चाचा बिलावल किथे आहे? चाचा मां तव्हांखे सुञाणा थी। पुट बिलावल किथे आहे? वो थोड़ो हेठ कम सां वेता वियो। कम सां? पुट आयो त ख़ुशि न तव्हां? हाँ बिल्कुल खुश आहियां। बिलावल छो वियो आहे पुट? वो हेठ कम सां वियो आहे। चाचा ॾिसो असांखे छॾे ॾियो, असीं ख़ुशि आहियूं, असीं हिक ॿिए बिना जहिड़ा नथा रही सघूं, असांखे जुदा न कयो। मां तव्हांखां कुझु नथी घुरां, आख़िर आउं तव्हांजी नुंहुं आहियां। मां इन लाइ तव्हां ॾे आयो आहियां न पुट, त किथे हू ज़ालिम तव्हांखे नुक़सान न पहुचाइनि। पुट खुश तो आई ना बिलावल? हाँ मां ठीक है। घबराए न घबराए, वे वे पुट वे वे। ॿियो केरु कोन आयो आहे, मां आयो आहियां तव्हां पुट। मूंखे जीअं ई ख़बर पई तव्हां हितां आहियो, मां हलियो आहियां। मां हुते मामिलो संभाली वेठो आहियां, तव्हां घबराइण जी का ॻाल्हि कान्हे। सरदारनि ताईं मामिलो पहुची वियो आहे, ॿिया सरदार बि विच में पइजी विया आहिनि, हुकूमत विच में पइजी विया। घटि में घटि राब्तो त करे ॿुधायां। जे ॻाल्हि जो भउ हुयो उहो ई थियो। छा थियो सर? अॼु साहब जो हुकुम आहे त बिलावल या माइट गिरफ़्तार करे, पाण ई बिलावल जी छोकिरी न थी वेंदा। सर सरदार अलीनो ख़ान भी ताक़त वारो माण्हू आहे। मसइलो इहो आहे त ॿिन्ही क़बीलनि जा सरदार हुकूमत सां वाबस्ता आहिनि। किसो प्रेस में अची वियो आहे, इन्हनि अख़बार वारनि खे शल का ॻाल्हि अची वञे, इन्हनि त असां लाइ आज़ार वारी चई आहे। पोइ जी हुकुम कयो सर। कारवाई अहिड़े नमूने सां कयो जो इज़त वारा ॿ टे माण्हू वठी आराम सां विहारे छॾियो। बाक़ी ॾेखारण लाइ बिलावल जी गोड़ ते हल्की फुल्की चढ़ाई कयो।
इंस्पेक्टर साहब वो भी पाण में यार आहियूं गॾु रहिया आहियूं थोरो हल्को हथ रखो समझी थो न मुंहिंजी ॻाल्हि खे सही है अरे बाबा छोकर चांहि साहब लाइ खणी अचो ॿियो ॿुधाए सब खैर ॿियो सभु ख़ैर आहे अल्लाह जैसा मौला जो करम बस इंस्पेक्टर तुंहिंजे थाणे जी हद में सभा अपार्टमेंट आहे यस सर बिल्कुल आहे उन जे ॿिए फ्लोर ते फ्लैट नंबर 11 में बिलावल रहंदड़ आहे क्रिमिनल आहे छा सर न न हू मुंहिंजे हिकु दोस्त जो दोस्त आहे हुन प्यार विचां शादी कई आहे संदसि तर जा वॾेरा ऐं सरदार मथस ॾमिरियल आहिनि उहे हिन ॿिन्ही ॼणनि खे वठी वञणु था चाहिनि अंदेशा ज़ाहिर कया पिया वञनि त खेनि क़तलु कयो वेंदो सर किथे ही उहे माण्हू त न आहिनि जिन जो अॼुकल्ह अख़बार में इशू हली रहियो आहे यस आई एम टॉकिंग अबाउट दैट कपल ओ आई सी सो पाण खे इहो जोड़ो हथु करे कोर्ट में पेश करणो आहे मुंहिंजे उन दोस्त इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमुनि सां बि राब्तो करे छॾियो आहे फ़िलहालु पाण खे जोड़ो सरदारनि जे चंबे में अचण खां बचाइणो आहे ओके सर हा इंस्पेक्टर हीअं कजो ह्यूमन राइट्स वारनि जी ऑफिस फ़ोन करे मिस्टर फ़खर अली सां ॻाल्हाए छॾिजो बहितर सर बाबा साईं प्लीज़ असांखे असांजे हाल ते रहण ॾियो पुट तूं छो नथो सम्झे तूं नौजवान आहे ॻाल्हि ॻरी आहे मामलो सरदारनि जे विच में आहे ऐं हुकूमत इन्हनि ॿिन्ही क़बीलनि सां गॾु आहे चाचा साईं असां ॿिन्ही के विच में छो था चिबाटियो मां छा कयां जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे नथो अची हलां त ॿिन्ही क़बीलनि जे विच में खून ख़राबो थी पवंदो पर छो थींदो असांजी मर्ज़ी आहे असां ॿिन्हिनि शादी कई आहे बाबा साईं तव्हां असांखे वापसि न वठी हलो हू असांखे मारे छॾींदा छो मारींदा पुट हाँ कहिड़ो पीउ चाहींदो त हुनजे जिगर जो टुकड़ो मरे हाँ कहिड़ो पीउ चाहींदो त हुन नौजवान पुटु सिर अॾीअ ते ॾे चाचा साईं असांखे मरण जो डपु न आहे मारणो आहे त मारे छॾियो पर असां ॿिन्ही खे जुदा न कयो तव्हां नथा सम्झी सघो इहो अज़ाब मरण खां बि वधीक आहे तव्हांखे कुझु कोन थींदो मां सरदारनि सां ॻाल्हायो आहे तव्हां बेफ़िक्र रहो पुट बाबा साईं असां हलण नथा चाहियूं ठीकु आहे नथा हलणु चाहियो पोइ हिते बि न रहो हिते तव्हांजी जान खे ख़तरो आहे जेसि ताईं इहो फ़ैसिलो सरदारनि जे विच में तइ न थिए तेसि ताईं मां तव्हांखे पंहिंजे हिकु दोस्त वटि वठी हलो ईअं कयो भला उते हली रहो उते देरि न कर पुट हिते ख़तरो आहे तव्हांखे शाबाश हले हले